हैदराबाद में एसटीपी पारां योम मादरे वतन जलसो शुरू थी वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ वीडियो लिंक ते मौजूद आहे असांजो रिपोर्टर साकिब कुबर। जी साकिब, अपडेट कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल मां ॿुधंदो त हिन वक़्तु मां हैदराबाद हटड़ी बाईपास से मौजूद आहियां, जिते एसटीपी तरफ़ां जेको आहे हर साल जी हिन साल भी योम मादरे वतन जो जलसो जेको आहे उहो मुनक़िद कयो आहे। हिन वक़्तु मां तव्हांखे ॿुधाईंदो त मुंहिंजी बैक साइड ते स्टेज ते जेके आहिनि उहे एसटीपी जी क़यादत जेका आहे उहा पिणु मौजूदु आहे। एसटीपी जा ॿिया अॻुवान बि जेके आहिनि उहे पिणु हुते मौजूदु आहिनि, जॾहिं त पिंडाल में जेको आहिनि सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां कारकुननि जो वॾे अंग में पहुचण जो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। हिन वक़्तु मां तव्हांखे ॿुधाईंदो त पिंडाल जी सूरत हाल इहा आहे त पिंडाल जेको आहे भरिजी चुको आहे। कुर्सियुनि जेके आहिनि कारकुन जेके वेठा आहिनि ऐं कारकुननि जे हथ में जेके पार्टी जा झंडा आहिनि ऐं हू जेके आहिनि उहे पार्टी तराननि ते पिणु झूमी रहिया आहिनि। इन खां अलावा मां इहो बि ॿुधाईंदो हलां त तव्हांखे जेको आहे हिन योम मादरे वतन जलसे में जेको आहे डॉक्टर कादिर मक्सी समेत जेके आहिनि एसटीपी समेत ॿिया अॻुवान बि पिणु जलसे खे जेको आहे ख़िताब कंदा ऐं जॾहिं त क़ौमी गीत जेके आहिनि उहे जेके आहिनि रागी जेके आहिनि उहे पंहिंजा गीत पिणु ॻाए करे पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा। ऐं कारकुननि जो चवणु आहे त असां जेको डॉक्टर कादिर मक्सीअ जे ऐलान खे लबे कंदे जेको आहे योम मादरे वतन जलसे में आया आहियूं ऐं इन जलसे खे असां कामयाबु करण जे लाइ हिते पहुता आहियूं। जी।